ऐं तव्हांखे अर्ज़ कयां त शहर बुबक या म्याणी आरेसरा या बंद मंशूर असीं सभई सुन्नी भाइर पाण में मुतहद थी करे हेड़ियूं बाबरकतूं महफ़िलूं मचायूं। चाहे कंहिंजो कहिड़ी भी दरगाह सां वाबस्तगी हुजे, चाहे साईं मशहूरनि वारे जो मुरीद हुजे, चाहे साईं सजन साईं जो मुरीद हुजे, ऐं दिलबर साईं जो ग़ुलाम आहियां, चाहे साईं केर कंबर वारे साईं जो ग़ुलाम हुजे, केर भी हुजे, पर हे मोहम्मदी जलसा कराईंदा रहूं, पाण में इत्तिफ़ाक़ी मोहब्बत सां रहूं। इंशाअल्लाह काई भी गरम हवा असांखे लोॾे न थी सघे। ये विछा छॾियो, ये नफ़रतूं छॾियो, सुनियो ये नफ़रतूं छॾे करे हिन बाबरकत महफ़िल खे मचायो। ऐं असांजी तक़रीबन 2 सालनि खां वठी तंज़ीम अल मदद या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही दीनी जलसन वारो कम करे रही आहे। इन जो साथ ॾियो, इन जे हथनि में हथ मज़बूत करे हलो। ऐं जॾहिं तव्हां हिन तंज़ीम खे तव्हां कामयाब कंदो, ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके भी असीं दोस्त आहियूं असीं सब पाण में मोहब्बत वारा पाण में गॾु आहियूं। कंहिंजो कहिड़ी दरगाह सां तालुक़ आहे, कंहिंजो कहिड़ी दरगाह सां, पर इहे सब पीर अल्लाह वारा हिकु आहिनि। इन्हनि जो कनेक्शन मिठे मोहम्मद करीम सां आहे, मदीने वारे साईं जो कनेक्शन ख़ुदि ख़ुदा सां आहे। केर भी अलॻि न आहिनि, कोई भी अलॻि न आहे, असां सभिनी जो रस्तो हिकु ई मदीनो आहे। इहे सब नफ़रतूं कढी करे हिन तंज़ीम खे मज़बूत कयो। इंशाअल्लाह ताला अहिड़ो ॾिहाड़ो ईंदो जो भूपक शहर के अंदर एक अहिड़ो मदरसो खोलींदासीं जिते क़ालल्लाहि व क़ाल रसूल जी झूंगार जारी सारी होगी। आलमे दीन कोई भी ना है भूपक के शहर में रखल। असां तंज़ीम के दोस्तन जी पूरी कोशिश आहे को उलमा किराम शहर के अंदर रखूं, जेके असांजा बचड़ा अरबी फारसी पढ़ी करे आलिम सगोरा थियन, मुफ्ती आज़म थियन, हाफ़िज़ क़ुरान थियन। या असां तुंहिंजी कामयाबी आहे सुन्नी। लेकिन न के गली में जाए तो ये कन्न लिकाए वह न अच साथ में हिन मजबूत तंज़ीम के मजबूत कर। इंशाअल्लाह ताला अॼु 4-5 या जेको 100 या 200 ॼणा आहियूं, इंशाअल्लाह कॾहिं हज़ारनि जे तादाद में मेड़ा का हूंदा। हींअर इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि ऐं ख़िताब लाजवाब वास्ते अर्ज़ थो कयां कारिल क़ुरान शीनी ज़िबा हज़रत अल्लामा व मौलाना साईं क़िबला साईं कारी आशकली राजपर साहब जन खे त पाण अचनि पंहिंजे नूरानी बयान सां असांजे दिलनि खे मुनरकण फरमाइनि। साईं जन जे इस्तक़बालिया जे लाइ नारे जो जवाब ज़ोर सां नारे तकबीर वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहर रमज़ान अल्लज़ी फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन
फुरक़ान। वक़ाल अल्लाह तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। भर भंजू वेही अग्या केड़ी कदे गालड़ी ज्ञानी मानी मोटिया बरबनी देई यार को कान खबर पे तदा जुदनाओं सके तिरो पोखणी अथई तपो खिनत वीदई मुद चढ़ी पानी थी दुई पोयारो पोइ सुकी थी दई सोक यार जिते लुण दो सजो लोक मता सिकी हिकड़े संगला। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, स्टेज ते वेठल काबिल एहतराम मुंहिंजा दोस्त, मुझे मुर्शिदन करीमन जा प्यारा खलीफा, बिया उलमाए किराम ऐं साम्हूं वेठल दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जा अणगणिया ऐं अणखुट एहसान जे मुझे करीम रब तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे पंहिंजे यादि जे लाइ चूंडे गॾु कयो। छो तो उन बेनियाज़ जे हुकुम खां सवा कख भी नथो चुरे मिठा। जॾहिं कख भी करीम रब जे हुकुम खां सवा नथो चुरे त पोइ हैदराबाद खां हेसि ताईं, बदीन खां हेसि ताईं, प्यारे ॻोठ खां हेसि ताईं, दादूअ खां हेसि ताईं, सेवण खां, करमपुर खां, मुख़्तलिफ़ हाले पोटनि ॻोठनि खां, किथां किथां खां दोस्त जेके हिते आया आहिनि, यकीन ॼाणो उहे पाण न आया आहिनि, घुराइण वारे घुरायो। छो तो मुंहिंजा दोस्त जंहिंजो लिस्ट में नालो हूंदो आहे सॾड़ो बि उनखे ई थींदो आहे, ऐं लिस्ट में नालो कंहिंजो हूंदो आहे जेको लिस्ट लिखण वारे जे दिलि ते चिटियल हूंदो आहे, लिस्ट में नालो बि उनजो हूंदो आहे। त मुंहिंजे मलाह बिरादरीअ जा दोस्तो, अल्लाह ताला तव्हांजे मथां करम कया आहिनि ऐं करम कंदो इंशाअल्लाह ताला। असांजे नौजवान दोस्त हाफ़िज़ मोहम्मद अली मलाह जी ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशी थी। अल्लाह ताला इन नौजवान जे जज़्बे खे सलामत रखे, अल्लाह ताला उन जे इरादनि खे पंहिंजे मंज़िल मक़सूद ताईं पहुचाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ज़मीन जे तख़्ते जे मथां ज़िक्र जी महफ़िल करणु सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ज़मीन जे मथां ज़िक्र जी महफ़िल करणु सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ज़मीन खां अंदरि खोड़ ज़िक्र जूं महफ़िलूं रचाए वेठा आहिनि, खोड़
जेके तव्हां असांखे भले नज़र न अचनि पर रचाए वेठा आहिनि महफ़िलूं, पर अफ़सोस जो उन्हनि जूं जेके महफ़िलूं मचायलूं ऐं रचायलूं आहिनि उहो ॾिसी करे सौदो पिया कनि, पर उन सौदे जो हाणे उन्हनि खे फ़ाइदो कोन थो थिए। जेके ज़मीन जे मथां ज़िक्र जूं महफ़िलूं सजाईंदा आहिनि उन्हनि जो अणॾिठो सौदो आहे ऐं अणॾिठे सौदे जो मक़ाम ऐं शान ॾाढो निरालो। कंहिं अल्लाह जे नेक सालिह बांदे जो कंहिं मुक़ाम खां गुज़र थियो, मुक़ाम खां गुज़र कंदे कंहिं क़बर खां जेॾी महिल मटियो त उन क़बर मां अंदरां अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत जो आवाज़ अची रहियो हो। छा जो आवाज़ अची रहियो दोस्त? अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत जो। दुनिया जो भी दस्तूर आहे, हर माण्हू चवंदो आहे त दोस्ती उन सां रखो जेको वफ़ादार हुजे। ऐं वफ़ादार छाखे चइबो आहे? जेको ॾुखी महल में साथ ॾे उनखे वफ़ादार चइबो आहे। हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां खां सवाल थो मां कयां त क़ुरान करीम जहिड़ो वफ़ादार जंहिंखे नसीब थिए उहो क़ुरान करीम ॾुखी महल में छॾींदो? जवाब ॾियो, क़ुरान करीम छॾींदो? जॾहिं क़ुरान करीम सां प्यार करण वारे खे क़ुरान करीम क़बर में बि कोन थो छॾे त जेको साहिब क़ुरान आहे उन सां प्यार करण वारो किथे हूंदो? क़ुरान करीम जो प्यार इहो आहे, जंहिं शख़्स दुनिया में क़ुरान करीम जी तिलावत, केतिरा ई तव्हां में नेक सालिह बांदड़ा हूंदा अल्लाह जा जेके जेसि ताईं सुबुह जो क़ुरान करीम जी तिलावत न कंदा हूंदा घर खां ॿाहिरि ई न निकिरंदा हूंदा। उन्हनि खे मज़ो ई न ईंदो, छो त अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे पोइ निकिरूं। छो त मुंहिंजा दोस्त जॾहिं क़ुरान करीम जी तिलावत करे बानड़ो रब जे दरबार में दुआ घुरी सुहिणे कलाम मुक़द्दस जो दीदार करे निकिरंदो आहे त अल्लाह ताला उन जे लाइ विख विख ते आसानी पैदा फरमाईंदो आहे। अचो तो पंहिंजे लाइ आसानियूं पैदा कयूं मुंहिंजा दोस्त। अल्लाह जो नेक बानो जॾहिं मुक़ाम खां गुज़रियो त क़बर मां क़ुरान करीम जी तिलावत जो आवाज़ पियो अचे, बीही रहियो। क़ुरान करीम जी तिलावत हले पई, जवान बीठो आहे बीहंदे बीहंदे हुनखे पंहिंजे मंज़िल जे तरफ़ वञिणो हो। अंदरों अणखुट आवाज़ क़ुरान करीम जो पियो अचे। बिलाख़िर वञण वक़्तु चई सुबहान अल्लाह। छा चई? सुबहान अल्लाह। क़बर वारे क़ुरान पे पढ़ियो, मथों बीहण वारे सिर्फ़ एतिरो चयो त सुबहान अल्लाह। अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आयसि, हलियो वियो। अञा राति थी, अख सां लॻी। ज़ाहिर आहे जेको क़बर में क़ुरान पढ़े उहो आम कोन हो, क़ुरान जो यार हो, तॾहिं त क़बर में क़ुरान पियो पढ़े। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वफ़ादार सां यारी रख। उन क़बर में क़ुरान करीम पढ़ण वारे जॾहिं सुबहान अल्लाह चवण वारो पंहिंजे घर में पहुतो, आराम कयईं, दिल में ख़्याल बीठो हो त क़बर में भी क़ुरान करीम पढ़ण वारा क़बर में भी क़ुरान पिया पढ़नि। दिल में तमन्नाऊं पियो करे, ओ मुंहिंजा करीम रब, मूंखे बि अहिड़नि नेक बख़्तनि मां बनाए जा जो मां बि क़बर में क़ुरान पियो पढ़ां। दुनिया वारा मथों लॻनि त मुंहिंजो क़ुरान ॿुधनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तमन्ना भी नेक हुई, इरादो भी नेक हुयो, मगर अख सां लॻी आहे। ख़्याल उन क़बर जो बीठो आहे। का महल थी को जवान उन क़बर वारो हे दोस्त ख्वाब में थो ॾिसे त उन क़बर खां जेॾी महिल मां सुबहान अल्लाह चवी हलां थो त उहा क़बर खुले थी। उन क़बर वारो सॾड़ो करे थो चवे, ओ वञण वारा ज़रा बीह त सही, ओ वञण वारा ज़रा बीह त सही। ख्वाब जे अंदर ॾिसी रहियो आहे ॾींहं वारो साॻियो मंज़र त क़बर मां निकिरी करे जवान थो चवे, ओ क़बर वारा, ओ वञण वारा ज़रा बीह त सही।
बीही रहियुसि जॾहिं दीदार कयुम त मूंॾे निहारे चवण लॻो तूं त तमन्ना पियो करी त माशाअल्लाह क़बर में भी कुरान पढ़ा पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं खां दुनिया छॾे क़बर में पहुतो हां बेनियाज़ रब क़ुरान करीम जे मोहब्बत जे सदके में उन सुहिणे क़ुरान करीम जी तिलावत नसीब कई आहे छो त दुनिया जे अंदर घर मां तेसी कोन निकिरंदो हुयुसि जेसी सुहिणे क़ुरान करीम जी तिलावत कोन कंदो हुयुसि ओ क़बर जे मथां गुज़रण वारा मां अॼु ॾींहं ताईं क़ुरान करीम पियो पढ़ां पर जेको तो हिकु दफ़ो सुबहान अल्लाह चयो आहे इन जो सवाब मूंखे ॾे मां सॼे पढ़ियल क़ुरान जो सवाब तोखे ॾेई थो छॾियां ओ मुसलमान गौर कर इन दुनिया जे जिंदगी जे हिक हिक लम्हे जो कदर कर हिक हिक सेकंड जो कदर कर छो त गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा फिर हाफिज खुदा तुम्हारा इन दुनिया जे अंदर जॾहिं उन दोस्त उन क़बर वारे खां सवाल कयो एतिरो क़ुरान करीम जी तिलावत कई थई मां हिकु दफ़ो सुबहान अल्लाह चयो जवाब थो दे यार ॻाल्हि जाई थो चवी मगर क़बर में पहुचण खां पोइ सभु कुझु ॾिठो अथऊं त क़बर जो अज़ाब छाखे चइबो आहे क़बर जी तकलीफ़ छाखे चइबी आहे क़बर में कुर्ब कीअं थींदो आहे दुनिया में चयल हिकिड़े सुबहान अल्लाह जो इन क़बर में अजर जे करे रब आसानी केतिरी कंदो आहे इन करे तो चवां त इन हिकिड़े सुबहान अल्लाह जो सवाब मूंखे ॾे छो त तो अण ॾिठो सौदो कयो आहे मां ॾिसी सौदो करे क़ुरान पढ़ियो आहे उन ॾिसी सौदे जो सवाब तोखे अण ॾिठे सौदे जो सवाब मूंखे ॾे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अण ॾिठो सौदो केड़ो सौदो अण ॾिठो सौदो मुझे बेनियाज़ रब जे ज़ात सां जेको भी शख्स अण ॾिठो सौदो कंदो आहे उन जी हिफ़ाज़त मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे दुनिया में भी मुझो करीम रब उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे क़बर क़यामत ताईं मुझो करीम रब उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे न रुगी उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे पर जेको उन जे भरमा लंघंदो आहे तालुक वारो हूंदो आहे ख़ुदा उन जी बि हिफ़ाज़त फरमाईंदो आहे इन दुनिया जे वक़्त जो क़दर न करण वारा याद रखी छॾजा पंहिंजे हथड़नि सां हज़ारनि खे लटे आयो आहे अजीब अजीब ॻाल्हि हींअर हाजी साहब ॿुधाए मुक़ाम तां थी आयासीं दोस्त अली गोहर जो ख़्याल हुयो ॿिया दोस्त हैदराबाद खां आया गौर सां ॿुधो मुंहिंजा दोस्तो मुक़ाम ते वञी करे असां मुक़ाम वारनि ते थोरो कोन कयो आहे पर चओ त करीम रब राज़ी थियो मुक़ाम वारनि ते भी असां ते भी रब राज़ी थियो जो ॿिन्ही खे रब वंड अता करे छॾियो अज़ीज़ाने मन मुक़ाम ते वञण वारो जॾहिं क़ुरान करीम जी तिलावत कंदो आहे उन मुक़ाम वारे खे त रुॻी उन तिलावत जो सवाब मिलंदो आहे लेकिन जेको वींदो आहे मुंहिंजा दोस्त उन जे बख़्तनि ॾे निहार असां इहो सम्झंदा आहियूं मुक़ाम ते बाबे जे मज़ार ते वञी बाबे ते थोरो कयो अथऊं बचड़े जे मज़ार ते वञी बचे ते थोरो कयो अथऊं दोस्त जे मज़ार ते वञी दोस्त ते थोरो कयो अथऊं हक़ीक़त इहा नाहे मुंहिंजा दोस्त जॾहिं कंहिंजे बि मज़ार ते वञी करे 4 कुल पढ़ी मोटंदा आहियूं उन 4 कुलनि जो सवाब उहो तो न साहिब मज़ार खे मिलंदो आहे लेकिन पंहिंजे अमाल नामे जे दफ़्तर ॾे त निगाह कर तूं घरों निकिते तोखे विख विख जो सवाब मिली रहियो आहे उनखे त फ़क़त जेके 4 कुल पढ़ी बख़्शई उन जो सवाब मिलियो मगर तो घरों नियत करे निकिते विख विख जो सवाब मिलियो इरादो करे निकिते इरादे जो सवाब मिलियो क़ुरान करीम जी तिलावत कई क़ुरान करीम जी तिलावत जो सवाब भी मिलियो लेकिन अञा अजीब मज़ेदार ॻाल्हि आहे जंहिं वक़्त में तो मुक़ाम वतां दुआ घुरी मोटे
दुआ त अबे जे कब्र जे मथा घुरे या दोस्त जे कब्र जे मथा, लेकिन अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आ त कंहिं कुंड पासे में न पर सॼे इलाइक़े जे मथा रंग लाईंदी आ। जॾहिं तुंहिंजे क़ुरान करीम जे तिलावत जे करे अल्लाह जे ज़ात बाबरकात कब्र वारनि जे मथा नरमी फरमाई, रहम फरमायो त उन्हनि सभिनी कब्र वारनि बि तुंहिंजे ख़ैरो आफ़ियत जे लाइ अल्लाह खां दुआ घुरी छॾी। ॿुधायो त फ़ाइदो कब्र वारे जो वधीक या असांजो वधीक? थोड़ो सोचो मुंहिंजा दोस्तो, हेड़े दौर जे अंदरि हिन वक़्त बि ॻोठ जो नालो तो तव्हांखे ॿुधायां, लाड़कनि जो ॻोठ आहे। अच्छी मसीत वारा लाड़क सॾिबा आहिनि टपिरे जे भर में। अॼु ॾींहं ताईं उन्हनि जूं ॿ ॻाल्हियूं एॾियूं भलियूं आहिनि, खुदा करे सभिनी में अल्लाह ताला उन्हनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। नंबर 1, जंहिंजो बि कज़ियो थींदो आहे त जेसि ताईं उन्हनि वटि माण्हुनि जो अचणु वञणु थींदो आहे, असां त ॿुधो त 40 ॾींहंनि ताईं उन जे घर धणनि जी मुकमिल सपोर्ट कई वेंदी आहे। लेकिन 40 ताईं सपोर्ट त थींदी आहे, पर ॻोठ जा अक्सर माण्हू गवर्नमेंट जा मुलाज़िम ऑफिसर आहिनि। जेॾी महिल जेको बि मोटंदो आहे नौकरीअ तां, सिधो पहिरीं उन मज़ार ते वेंदो आहे, कुल पढ़ी पोइ घर ईंदो आहे। इहो कोन ॾिसंदो आहे त वॾेरे जो ॻोठ मां इंतकाल थियो आहे या मिसकीन जो थियो आहे। जीअं न बिरादर जो पाण में को उसूल तय थींदो आहे, उन ॻोठ वारनि उसूल तय करे छॾियो त माण्हू कंहिंजो बि दुनिया छॾे वञे, ईंदे ऐं वेंदे उन जे क़बर ते वञिबो, कुल पढ़ी उनखे बख़्शे पोइ ड्यूटीअ ते बि वञिबो, मोटंदे बि ईअं कबो। ॿुधा त मुंहिंजा दोस्त, अहिड़नि माण्हुनि जे मथां ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल थींदो या कोन थींदो? जेकॾहिं तव्हां सां ईअं कयूं त ॻाल्हि मुश्किल त नाहे न? ॻाल्हायो, ॻाल्हि मुश्किल त नाहे न? इहो ई मुंहिंजे महबूब जे उम्मत जे मथां अल्लाह जो ख़ासि करम। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जे उम्मत खे बख़्शींदो आहे, बख़्शणु चाहींदो आहे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, क़ुरान करीम जी आयत पढ़ी तोखे ॿुधायां। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, वक़ालुल हम्दुलिल्लाहि الذي هدانا وما كنا لنهتدي لولا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله قد جاءنا من الحق। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुझे बेनियाज़ रब फरमायो त मां अल्लाह जन खे हिदायत ॾींदो आहियां। हिदायत केरु ॾींदो आहे? चओ मुंहिंजो अल्लाह जवाब ॾियो। हादी केरु आहे? मुंहिंजो अल्लाह। बख़्शींदो केरु आहे? मुंहिंजो अल्लाह। रिज़्क़ रोज़ी केरु ॾींदो आहे? चओ मुंहिंजो अल्लाह। लेकिन मुंहिंजो अल्लाह रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहे, मगर दुनिया जे अंदरि कोन को बहानो बनाईंदो आहे, सबबु ठाहींदो आहे। बख़्शींदो मुंहिंजो ख़ुदा आहे, लेकिन उन जे बख़्शिश जो बि मुंहिंजो अल्लाह कोन को सबबु बनाईंदो आहे। हादी बि मुंहिंजो करीम रब आहे, हिदायत बि मुंहिंजो रब अता फरमाईंदो आहे, मगर बाने जे हिदायत जे लाइ बि मुंहिंजो अल्लाह कोन को मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सबबु बनाईंदो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, जन खे मां अल्लाह हिदायत अता फरमाईंदो आहियां, उहे चवंदा आहिनि, वक़ालल हम्दुलिल्लाहि الذي هدانا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله। चवंदा आहिनि, जेकॾहिं असांजो अल्लाह असांजे मथां राज़ी न थिए हा, असां हिदायत वारा न हुजूं हा, असां साहिब हिदायत न थियूं हा, यानी हिदायत मुंहिंजो अल्लाह ॾींदो आहे, राज़ी मुंहिंजो अल्लाह थींदो आहे। पोइ जंहिं ते मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो आहे, उन खां अहिड़ा कम कराईंदो आहे जंहिंमें उन जी बि आफ़ियत हूंदी आहे, त मुंहिंजे मुस्तफ़ा जे उम्मत जो बि छोटकारो हूंदो आहे।
ख़ैरात त करणी हूंदी आहे थी वेंदो आहे, ॿारहो करिणो हूंदो आहे थी वेंदो आहे। मगर असांजे दोस्त में अली गोहर मल्लाह पंहिंजे बाबा साईं जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां ख़ैरात बि करणु चाहिए, लेकिन उन जे अंदरि जेका महफ़िल सजाई उन महफ़िल जो मौज़ू कहिड़ो आहे? जो मौज़ू आहे इस्तक़बाल रमज़ान। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, रमज़ानुल मुबारक जो